रमज़ान वञण वारो आहे। गफ़लत में रहिजी वई रमज़ान वञण वारो आहे। अल्लाह मुको जो मिठड़ो मेहमान वञण वारो आहे। अल्लाह मुको जो मिठड़ो मेहमान वञण वारो आहे। इहो माह मुक़रर कयो वियो जीअं परहेज़ असां में पैदा थिए। इहो माह मुक़रर कयो वियो जीअं परहेज़ असां में पैदा थिए। इहो माह मुक़रर कयो वियो जीअं परहेज़ असां में पैदा थिए। इहो तो असांजी तक़वा जो सामान वञण वारो आहे। तूं गफ़लत में रहिजी वई रमज़ान वञण वारो आहे। अल्लाह मुको जो मिठड़ो मेहमान वञण वारो आहे। पाणिया बि वॾो था ख़्याल रखनि पर तो त काई तज़ीम न कई। पाणिया बि वॾो था ख़्याल रखनि पर तो त काई तज़ीम न कई। पाणिया बि वॾो था ख़्याल रखनि पर तो त काई तज़ीम न कई। रब साईं ॾेसो तुंहिंजो खयूं सामान वञण वारो आहे। रब साईं ॾेसो तुंहिंजो खयूं अरे मान वञण वारो आहे। तूं गफ़लत में रहिजी वई रमज़ान वञण वारो आहे। अल्लाह मुको जो मिठड़ो मेहमान वञण वारो आहे। मेहमान ईंदो मान वठण पर ही त असांखे ॾियण